अस्पताल में जेको समी जे आवाम अची करे राति जो ॾिठो त इन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं ही हिकु हॉस्पिटल जिते इंसान पंहिंजा ॾुख सुख दर्द ऐं पंहिंजे इलाज जे लाइ अचे थो, उते हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो पेश अचणु इहो हिकु गैर क़ानूनी आहे। ऐं हिते आवाम जा मसइला हल नथा कया वञनि, उहे पंहिंजा ॾुख सुख ऐं तकलीफ़ूं पंहिंजूं खणी हॉस्पिटल में अचनि था, उते अहिड़ो वाक़ियो पेश अचणु उन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं असांजी इहा गुज़ारिश आहे, असांजो इहो मुतालबो आहे त जेके ॾोहारी हुआ, जेके अंदरि कया विया हुआ ऐं उन्हनि खे बाज़ियाब कयो वियो आहे, ऐं असांजो उहो मुतालबो आहे त उन्हनि खे ॾोहारनि खे सज़ा ॾिनी वञे, उन्हनि खे अंदरि कयो वञे। ऐं हीअ हॉस्पिटल जो जेको अमलो आहे उहो हिकिड़ो अहलियत जे बुनियाद ते रखियो वञे, ऐं उहे माण्हू जेके निज़ाम बहितर हलाए सघनि ऐं जेके हॉस्पिटल खे पंहिंजे नज़र में जेकॾहिं अमलो बहितर हुजे हा त हीउ वाक़ियो पेश न अचे हा। ऐं असांजो इहो मुतालबो आहे त हिकिड़ो उहो अमलो मटाए करे नओं अमलो रखियो वञे ऐं असां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं असांजी इहा गुज़ारिश आहे, न त असां ॿी सूरत में जेकॾहिं इहो उन्हनि खे ॾोहारनि खे बि सज़ा न ॾिनी वेंदी ऐं अमलो न हटायो वेंदो ऐं जेकॾहिं मसइला हल न थींदा त हीअ असांजो एहतिजाज जारी आहे ऐं जारी रहंदो।